आगा के सकरमा इलेक्शन ट्रिब्यूनल में इन 196 ते मोहम्मद मियां सुमरो जी दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। अपडेट का नालो अहम खबर है। सकरमा इलेक्शन ट्रिब्यूनल में NA 196 ते मोहम्मद मियां सुमरो जी दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल वकीलन जा दलील ॿुधण बाद RO जैकबाबाद के रिपोर्ट पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल केस जी ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम खबर है। सकरमा वाक़िए पिया इलेक्शन ट्रिब्यूनल में NA 196 ते मोहम्मद मियां सुमरो जी दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल वकीलन जा दलील ॿुधण बाद RO जैकबाबाद के रिपोर्ट पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल केस जी ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। तफ़सील मालूम नासी सकरमा शाहिद चना खां जी। शाहिद अपडेट का जो कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल इलेक्शन ट्रिब्यूनल में NA 196 ते मोहम्मद मियां सुमरो खिलाफ दाखिल दरखास्त ते अॼु ॿुधणी थी आहे। अदालत में केस जा वास्तेदार वकील इलेक्शन कमीशन जो नुमाइंदो समेत ॿिया जेके उहे पेश थिया आहिनि। इलेक्शन ट्रिब्यूनल में वकीलन जा दलील ॿुधण खां पोइ ईंदड़ ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी कंदे RO जैकबाबाद खे वोटनि जी ॻणप बाबति रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो पीपल्स पार्टी जे सूबाई सलाहकार एजाज जखरानी पारां मियां मोहम्मद सुमरो जी कामयाबी ख़िलाफ़ दाखिल दरख़्वास्त कराई हुई, जंहिंजी अॼु ॿुधणी थी आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल 196 ते मोहम्मद मियां सुमरो खिलाफ़ जेका आहे उहा कामयाबी ख़िलाफ़ ॿीहर जेके वोट जी ॻणप जो हुकुम ॾिनो हो, जे हवाले सां अॼु ॿुधणी थी आहे। अदालत तरफ़ां जेका आहे ईंदड़ ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी कंदे इलेक्शन कमीशन जे नुमाइंदे खे ऐं RO जैकबाबाद खे वोटनि जी ॻणप बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम जारी कयो आहे। जी ठीक है शायद, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।